जुल्फकार अली भुट्टो के शफ़ाफ़ ट्रायल जो बुनियादी हक़ न ॾिनो वियो। सुप्रीम कोर्ट सदारती रेफरेंस ते राय ॿुधाए छॾी। राय में चयो वियो आहे त पाकिस्तान जे आईन ऐं कानून मूजिबि इंसाफ़ जी फ़रहामी अदलिया जो फ़र्ज़ आहे। अदालती तारीख़ में कुझु केसनि बाबति अवाम सम्झे थो त ख़ौफ़ जी बुनियाद ते फ़ैसिला थिया ऐं अहिड़नि फ़ैसिलनि में कानून मूजिबि इंसाफ़ न कयो वियो। ख़ुदि एहतसाबी लाइ आजिज़ी सां माज़ी जे ग़लति क़दमनि ऐं ग़लतियुनि खे मुंहुं ॾियणु घुरिजे। अदलिया माज़ी जी ग़लती खे तस्लीम करण खां सवाइ अॻिते नथी वधी सघे। जुल्फकार अली भुट्टो जो लाहौर हाई कोर्ट में ट्रायल फ़ौजी आमिर ज़ियाउल हक़ जे दौर में थियो। अदलिया जुल्फकार अली भुट्टो केस जो फ़ैसिलो डप में ॾिनो हो। ट्रायल में बुनियादी हक़ ते अमल न कयो वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद जुल्फकार अली भुट्टो जी फाई ख़िलाफ़ सदारती रेफरेंस ते सुप्रीम कोर्ट जी राय खे तारीख़ी करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त अदालत तस्लीम कयो त जुल्फकार अली भुट्टो खे फेयर ट्रायल जो मौक़ो न मिलियो। 44 सालनि खां पोइ तारीख़ दुरुस्त थी रही आहे। भुट्टो खे फाई ॾियण वारो फ़ैसिलो हिकु अहिड़ो दाग़ हो जंहिं करे अवाम सम्झंदो हो त इंसाफ़ मिलणु ॾुखियो थींदो। हाणे असां तफ़सीली फ़ैसिले जे इंतज़ार में आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी अदालत में मौजूदु हो ऐं राय ॿुधण वक़्तु लुढ़क लाड़े वेठो। शहीद जुल्फकार अली भुट्टो केस में सुप्रीम कोर्ट जी राय ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां आसिफ अली ज़रदारी बिलावल भुट्टो खे वाधायूं। संदसि चवणु आहे त तारीख़ी ग़लती जो अज़ालो मुमकिन नाहे, पर संगीन ग़लती जे एतिराफ़ सां हिकु नई तारीख़ ऐं रिवायत क़ाइमु थी आहे। अदालती ज़ियादती खे अदालत तरफ़ां ई दुरुस्त करण हाकारी अॻभराई आहे। सुप्रीम कोर्ट जी मुतफ़िक़ा राय क़ौमी सतह ते तारीख़ खे दुरुस्त तनाज़ुर में सम्झण में मददगार साबित थींदी। माज़ी जी ग़लतियुनि जी दुरुस्तगी ऐं विछोटनि जे ख़ात्मे सां ई क़ौमी इतिहाद ऐं तरक़ी जो अमल तेज़ थी सघे थो। शहीद जुल्फकार अली भुट्टो अॼु कानून जी सभ खां वॾी अदालत में सुरख़रू थी वियो। आवाम ते जाबराणो ॾाढ क़ाइमु कंदड़ आमिर जो नालो वरी तारीख़ जी कारे बाब में लिखियो वियो। शहीद भुट्टो असांजी मौजूदा ऐं ईंदड़ नसलनि लाइ सदाईं ज़िंदा रहंदो। शहीद जुल्फकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो वतन ऐं जमहूरियत लाइ हयातियूं क़ुर्बान करे अमर थी विया। पीपल्स पार्टी अॻुवान ख़ुर्शीद शाह जो बयानु। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी तूफ़ानी बरसातुनि ऐं बर्फ़बारी सबबि आयल तबाही जो जाइज़ो वठण लाइ पेशावर आमद। बरसात सबबि फौत थियलनि जे वारसनि खे 20 लख ऐं ज़ख़्मियुनि खे 5 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान। मुकमल तौर ते तबाह थी वियल घरनि जे मुतासिरनि खे 7 जुज़वी तौर तबाह थियल घरनि जे मुतासिरनि खे 3 लख रुपया ॾिना वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी बरसात मुतासिरनि सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत बरसात मुतासिरनि जी भरपूर नमूने मदद कंदी। NDMA ऐं PDMA मुतासिरनि जी बहाली लाइ गॾिजी कमु कंदा। मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ असांखे तयारु रहणो पवंदो। पेशावर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जे मख़सूस सीटुनि जी अलाटमेंट जे फ़ैसिले ते स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं अलाट न करण जी फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी। इलेक्शन कमीशन नून लीग पीपल्स पार्टी JUI MQM खे धुर बणाए वियो। अदालत मख़सूस सीटुनि ते चूंडियल नवनि असेंबली मेंबरनि खे हलफ़ खणण खां रोकींदे हिदायत कई आहे त स्पीकर मख़सूस सीटुनि ते चूंडियल औरत ऐं अक़लियती मेंबर्स खां सुभाणे ताईं हलफ़ न वठे। वज़ीर आज़म सां आर्मी चीफ जी मुलाक़ात। जनरल आसिम मुनीर पारां वज़ीर आज़म जो मनसिब संभालण ते शहबाज शरीफ खे वाधायूं ॾिनी वयूं। नेक ख़्वाहिशुनि जो बि इज़हार। वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ विच में मुलाक़ात दौरान क़ौमी सलामती जे मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफ़ाक़ी काबीना जी जोड़ जॻह लाइ मुशावरत मुकमल करे वरिती। मोहम्मद औरंगज़ेब खे नाणे वारो वज़ीर बणाइण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि इसहाक़ डार खे परॾेही मामलनि ऐं ख़्वाजा आसिफ खे दिफ़ा वारो वज़ीर बणायो वेंदो। अहसन इक़बाल खे रिथाबंदी तरक़ी ऐं निशकारी ऐं अता तरड़ खे सिद समा वारो खातो मिलण जो इम्कान। राणा सनाउल्लाह खे घरू मामलनि ऐं शमशाद अख्तर खे नाणे बाबति ख़ासि मददगार बणायो वेंदो। अमीर मक़ाम खे आबी वसीलनि ऐं मुसद्दिक़ मलिक खे पेट्रोलियम ऐं तवानाई वारो वज़ीर बणाइण जो इम्कान। ज़रीन जो चवणु आहे त MQM जे मुस्तफ़ा कमाल खे साइंस एंड टेक्नोलॉजी, फैसल सब्ज़वारी खे रिपोर्ट्स एंड शिपिंग ऐं फारूक सतार खे ओवरसीज़ वारी वज़ारत ॾिनी वेंदी। पंजाब जी अरिड़हं रुकनी काबीना हलफ़ खणी वरितो। गवर्नर बलीग रहमान पारां
पंजाब काबीना जे मेंबरनि खे हलफ़ खणायो वियो। हलफ़ बरदारी तक़रीब में पंजाब जे वज़ीर आला मरियम नवाज़ जी बि शिरकत। हलफ़ खणंदड़नि में मरियम औरंगज़ेब, उज़मा बुखारी, आशिक़ हुसैन करमाणी ऐं काज़िम पीरज़ादा शामिल। राणा सिकंदर हयात चौधरी, शाफ़े हुसैन, बिलाल यासीन, ख्वाजा इमरान नज़ीर, शेर अली गोरचाणी ऐं फैसल अयूब खोखर बि हलफ़ खणी वरितो। पंजाब काबीना जे मेंबरनि खे कलमदान बि मिली विया। मरियम औरंगज़ेब सीनियर वज़ीर हूंदी। खेस तरक्की, रिथाबंदी, ॿेले ऐं माहौलियात वारे खाते जो वज़ीर बणायो पियो। उज़मा बुखारी खे सुदसमा, काज़िम पीरज़ादा खे एरीगेशन, राणा सिकंदर हयात खे एजुकेशन, ख्वाजा इमरान नज़ीर खे सिहत ऐं आशिक़ किरमाणी खे ज़राअत जो कलमदान ॾिनो वियो। गवर्नर हाउस पेशावर में खैबर पख्तूनख्वा काबीना की हलफ़ बरदारी तकरीब 15 रुकनी KP काबीना हलफ़ खणी वरितो। तकरीब में खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर IG ऐं चीफ सेक्रेटरी जी शिरकत। हलफ़ खणाईंदड़नि में अरशद अयूब, शकील अहमद, फज़ल हकीम ख़ान, मोहम्मद अदनान, आकिबुल्ला ऐं ॿिया शामिल। मफ़ाहमत जो बादशाह आसिफ अली ज़रदारी वरी सदर जी कुर्सी ते विहंदो। पार्लियामेंट में ॾुखियायूं आहिनि पर अॻिते वधणु आहे। आसिफ अली ज़रदारी वरी अक्सरत सां कामयाबु थींदो। PP अॻवान श्री रहमान जो सुप्रीम कोर्ट ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हियो। फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त असांजी कमेटी इत्तेहादियुनि वटि वोट घुरण लाइ वञी रही आहे। मुल्क खे सियासी ऐं मुआशी ॾुखियाईनि मां कढण जो टास्क ॾिनो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह जी हिदायत ते प्राइस कंट्रोल प्रोग्राम शुरू। कमिश्नर कराची सलीम राजपूत आम वाहिपे वारनि शयुनि जी क़ीमतुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। अघनि ते कंट्रोल करण लाइ इंतिज़ामिया पारां प्राइस चेक कई वेंदी। खीर जी डेयरी फार्मनि क़ीमत 180, होलसेल 188 ऐं रिटेल 200 रुपया फ़ी लीटर मुक़रर। खंड जी फ़ी किलो होलसेल जी क़ीमत 123 ऐं रिटेल प्राइस 130 रुपया आहे। चकी जे अटे जो रिटेल अघु 140 रुपया मुक़रर कयो वियो आहे। रमज़ान पैकेज जी तैयारियुनि में हक़दारनि जे तकलीफ़ुनि जो ख़्यालु रखियो वेंदो। पंजाब हुकूमत महीननि ऐं हफ़्तनि जो कमु 1.5 ॾींहं मुकमिल कयो आहे। बदकिस्मती सां पंजाब जे मुस्तहक़ माण्हुनि जो को बि डेटा मौजूदु न आहे। असां पैकेज जो नालो रमज़ान निगहबान रखियो आहे। हाणे रमज़ान में पंजाब जे माण्हुनि खे कतारुनि में न बीहणो पवंदो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। खिप्रवासी सिंध जो मशहूरु लोक फनकार चांदी फ़क़ीर गुज़िरियल 6 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने गुम। संदसि मोबाइल फ़ोन बंदि आहे। संदसि पुट जे मूजिबि वालिद जी तमामु घणी ॻोल्हा बावजूदि ॾस पतो न पइजी सघियो आहे। संदसि ॻोल्हा मदद कई वञे। ठटेवे जो हजामड़ो क्रैक वारे इलाइक़े में खुलियल समुंड में मुहाणनि सां भरियल ॿेड़ी ऊंधी थियण वारो वाक़ियो। ॿेड़ी में 45 मुहाणा सवार हुआ, जिन मां 61 ॼणनि खे बचायो वियो हो। 14 मुहाणा अञा ताईं गुम। ॿुॾी वियल मुहाणनि जो तालुक़ इब्राहिम हैदरी सां आहे। ऐं फ्रांस मां आयल यूनेस्को जी माहिरनि खे ॿधल टीम जो सिंध जे क़दीमी बाग़ मोहनजोदड़ो जो दौरो। इंतिज़ामिया पारां माहिरनि खे क़दीमी बाग़ मां हथायल शयूं ॾेखारियूं वेंदियूं। यूनेस्को टीम खे मुख़्तलिफ़ एरियाज़ में थियल कमनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग बि ॾिनी वई। यूनेस्को जी माहिरनि ते ॿधल टीम तारीख़ी बाग़ जो दौरो मुकमल करे कराची रवानी।